छा हाल ठीक है कैंपस जो छा हाल सुभाणे जनरल बॉडी है हॉस्टल ते पढ़ाई थिए पे यू केरा नौ बांधी ॾाढी मार खाधी अथसि अॼु देर थी वई फ्रूट न वठी सघियमि तुझे अचण सां ई मुंहिंजी रत वधी वेंदी आहे फ्रूट खाई छा कंदुसि ख़बर अथई तुंहिंजो मूंखे केॾो इंतज़ारु रहंदो आहे पोइ जॾहिं ईंदी आहे त ईअं महसूसु थींदो अथमि त सभु सज़ाऊं ख़तमु थी वयूं सुभाणे मानी खणी अचां छो का ख़ासि ॻाल्हि आहे सुभाणे ईद आहे शब बारात भले पर असांजूं ईदूं त तॾहिं थींदियूं जॾहिं किंझर किनारे अमन ऐं मोहबत जा गीत ॻाईंदासीं तूं ऐं मां तूं ऐं मां ऐं नूरीअ जे तड़ ते उॾार ॾींदड़ छोलियूं पर्स न खोलियो अथई सॉरी सभु संभाले रखिया आहिनि जॾहिं ॿाहिरि निकिरंदुसि त छपराईंदासीं मूंखे ख़बर आहे आवा वक़्तु पूरो थियो जी हाँ सर मां हलां थी ओके सीमा कुछ को उहे छॾे ॾींदसि हाणे ठहियो अमड़ ठहियो केरु ॿुधे न वरी को ॿियो ममण न मची वञे चाचा तोखे हिननि अशराफनि जी ख़बर कान्हे पुठियां जूं अखियूं सिबी छॾियूं अथनि सफ़ा अंधो थी बीठो आहे वरी वरी ॿियो कुझु बि कयो आहेसि छा तरस चाचा अञा घणियूं ॻाल्हियूं ॿुधंदे दादी वालेकुम सलाम मां घोर वञा मुंहिंजी बचड़ी आई आहे ख़ुशि आहे न पुटु हाँ दादी तव्हां ख़ुशि आहियो हा मां वेह मुंहिंजी राणी थी वेह चाची ख़ुशि आहियो तव्हां हा पुटु तूं त ख़ुशि आहीं न हाँ चाची मां त ठीकु आहियां चाची मुंहिंजा किताब ऐं रिसाला त कोन आया तुंहिंजा किताब ऐं रिसाला तॾहिं ईंदा जॾहिं अबू अरशद ईंदो अलाह जे कॾहिं ईंदो बस ॾींहं ॿिनि में अचिणो आहे चङो चाची मां हलां थी अर्शद अचे त ॿुधाइजो छो अम्मा एॾी तकड़ छाजी झट घड़ी मूंसां बि त वेर देरि थींदसि त माण्हूस न कावड़जी पवे ईअं न आशीअ खे त मूं हमेशह पंहिंजी धीअ जीअं सम्झो आहे पर हू अलाए छो असां ते सदाईं कावड़दी आहे आशी खणी कीअं बि चवे पर सकीना असांजे पतीअ जी आहे ईअं न चाची ॿियो न त ॾाॾी जी न आहियां त ॿियो कंहिंजी आहियां इहा बि का पुछण जी ॻाल्हि आहा पुट सकीना पुट ख़ुशि आहीं हा दादा वाला पुट अलाह करे तो ख़ुशि हुजी अच अंदरि अच तोसां कचहरी करियां अच मां अच घणा ॾींहं थी विया तोसां कचहरी कान थी विया मां अॼु अदी बिस्मिल्लाह अरे अद्दा खुशा भेण चङा भला अबासलम ख़ुशि आहीं न निसार कीअं पुट टंग कीअं अथई हाँ ठीक है निसार बा ख़ुशि आहीं न हाँ खुश है अदा ॾाढा ॾींहं लाथई भेरो ई न कई
बस अदी छा करूं अगे वासी वांदा हाणे त बाबे मरिया त खां पोइ सभु कम कारियूं अची मुंहिंजे मथां पिया आहिनि वांदो ई कोन आहे निसार जी ॻाल्हि ॿुधी हुयमि सो चल त ॾिसी अचांसि बसि अदा अञा बाबे मरिया जो ॾुख दिलि तां न लथो हो त मथां वरी हीअ जुठ थी असां सां। हा भाऊ जाफ़र चङो कयो जो कुते खे गोली हणी मारे छॾियईं। ॾाढो इंसाफ़ कई। अड़े अदा असांजा ही हाल इन ई त कराया आहिनि। पिणस खां अहिड़ो थो टिजे जो हुन अॻियां हिकिड़ो अखर नथो पुछी सघे। ऐं चई बीठी आहियांसि त पंहिंजो हिसो वठि पंहिंजी ॿारे वेह त असीं बि कंध मथे करण जहिड़ा थियूं पर मुंहिंजी त सुणे ई कोन थो। अरे अदी ये पोड़ा हूंदा त चटियूं जेसी न जीअरा हूंदा मिल्कियत मां हथ कढंदा ई कोन। बाबे मरिया त ख़बर कान अथई जेसी पाण हयात हो मूंखे कंहिं शइ ते हथ रखणु ॾिनई। असांखे हिननि सूरनि में कंहिं विधो? बाबा ई त विधो। पोड़ी सपूरा जी चाचे हाजी सां शादी कंहिं कराई? इहो सॼो कमु बाबा ई त करायो हो। जे इहा शादी न थिए हा त अॼु असीं हिन मिल्कियत जा अकेला वारिस हुजूं। हा भेण मूं त हाणे खां ई पुट असलम खे ख़ुदि मुख़्तियार करे छॾियो आहे। बाबा ॿनी ॿारे खे तूं संभाल बाक़ी ॿाहिरियनि कमनि कारियुनि खे पाणे ॾिसो वेठो हूंदुसि। हा दा छो न अलाह वॾी हयाती ॾियसि। अबा असलम हाणे पढ़ी सफ़ा कोन? न पुफी थोरो घणो पढ़ियासीं इहो ई गंज आहे वधीक पाण खे को क्लार्क बिलार्क त थियणो कोन्हे को। हा बा हेॾे पढ़ाईअ खे कहिड़ो लाचार पियो आहे। नौकिरी पढ़ाई बसगिरी आहे। अलाह जो ॾिनो गंज आहे। अदा तूं को बिलो कर का सलाह ॾे जाफ़र खे का मदद करीसि। हा दिया कयूं था को बिलो कयूं था। भाऊ जाफ़र अस्सलाम वालेकुम भाऊ कामिल। वालेकुम सलाम वालेकुम सलाम खुश चङो भलो ख़ैर भाऊ कामिल सां मुंहिंजी गिला पई करी छा? अदे कामिल खे मूं दाह ॾिनी आहे तुंहिंजी। भाऊ कामिल हाणे तूं ई मूंखे ॿुधाए भला मुंहिंजे वस में आहे छा? को लठ धुके जो कमु त आहे कोन हिते त अटकल करणी पवंदी न। हाणे वेही अटकलूं ठाहे। भाऊ जाफ़र उहो चवे अदीब सच थी का न का अटकल त करणी पवंदी न। हा भला इन मसइले ते तव्हां हाजी साहब सां ॻाल्हायो आहे? न चाचा साईं मूं में एतिरी हिमत ई कान्हे जो रूबरू बाबा सां इहा मां ॻाल्हि करे सघां। अभी बाबा जा पुराणा यार आहियो असांजा वॾा ऐं बुज़ुर्ग आहियो हिन करे अर्ज़ु खणी अवां वटि आया आहियूं। चाचा तूं चाचे हाजीअ सां ॻाल्हाए ही आख़िर जवान मुड़ुस आहिनि इन्हनि खे बि ज़माने में उथणो वेहणो आहे। हिन उमिरि में बि ठला हथ खयों था हलनि या त बेवाजिबी चइबी न। हिननि खे मिल्कियत मां कुझु न कुझु मिलणु खपे। हा हा आउं ॻाल्हाईंदुसि ज़रूरु पर हाजी साहब आहे उसूल परस्त माण्हू जे आयो सुर में त कमु कढी वठंदुसि जे न त पोइ मयार न ॾिजो। बसि चाचा साईं असीं अवां जा बचा आहियूं असां लाइ इहा तकलीफ़ करियो। हा तव्हां उल्को न करियो घटाईंदुसि आऊं बि कोन तव्हां बेफ़िक्र रहो। महिरबानी। असांखे खान हाणे असीं पोयाड़िया पाछा आहियूं सिज लहण ते आहे नंढे हूंदे यार वञनि पिया हिक ॿिए पोयां मोकिलाईंदा। हा 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 शहमीर ख़ान वञी सुखियो थियो पंहिंजो वारो बि आयो की आयो। हा हाजी आउं बि कुझु ॾींहंनि खां संभरियल हुउसि त वञी पंहिंजे यार वटां फेरो करे अचां। अचणो त हूअं ई हुउसि पर हींअर तोसां कुझु ज़रूरी ॻाल्हाइणो आहे। का ख़ासि ॻाल्हि आहे? हाजी ॻाल्हि हीअ आहे त पाण माना खाई अची चढ़िया आहियूं दुनिया में सभु कुझु ॾिठोसीं माणियोसीं। आउं भायां तो त हाणे वारो जवाननि जो आहे। असांखे खान आउं तोखे कोन सुञाणे तूं मूंखे कोन सुञाणी जो मां में पियो ॻाल्हाईं। हाजी पाण हिक ॿिए खे एतिरो सुञाणूं जेतिरो पाण खे बि कोन सुञाणूं। इन करे तोखे आयो आहियां चिताइण त कुझु सम्झ। औलाद अध पोड़ो अचे थियो आहे मिल्कियत विराए ॾेन त तो तां ॿार